रिपोर्टर घारो ज़ुहैब शेख जी रिपोर्ट मुताबिक़ घारो शहर जे मेन रोड लॻ गवर्नमेंट हायर सेकेंडरी बॉयज़ ऐं गर्ल्स स्कूल जे क्रॉस थींदड़ शहर जे ॿिए पासे जे शागिर्दनि खे ॾुखियाई थिए थी। मेन नेशनल हाईवे ते शहर अंदरि स्पीड ब्रेकर हुजण घुरिजनि पर न हुजण करे रोज़ हादसा थींदा रहनि था। हाई स्कूल जे चौक ते पिणु केतिरियूं इंसानी जानियूं ज़ाया थी चुकियूं आहिनि। हिते जे समाजी अॻुवाणनि जो चवणु आहे त हिते स्पीड ब्रेकर हुअणु घुरिजे ऐं मोकल थियण वक़्तु ट्रैफ़िक अहलकार चौक ते बीहणु घुरिजनि, छो त स्कूल जा शागिर्द तेज़ रफ़्तार गाॾियुनि जे गुज़रण करे परेशान थींदा आहिनि। एसएसपी ठट्टो खां अपील आहे त ट्रैफ़िक अहलकारनि खे पाबंदी करे मोकल जे वक़्तु कुझु देरि लाइ हिन चौक ते अहलकार बीहारिया वञनि त जीअं शागिर्द कंहिं हादसे खां बची सघनि। हिन चौक ते अॻु बि केतिरा हादसा थी चुका आहिनि। हिकु त ट्रैफ़िक अहलकार सिर्फ़ु घारो ॻोल्हाईअ ते बीहंदा आहिनि, जेको शहर खां थोरो ॿाहिरि आहे। शहर जी ट्रैफ़िक कंट्रोल लाइ को बि बंदोबस्तु कोन्हे। शहर जे यूटर्न ऐं ख़तरनाक चौकनि ते पिणु अहलकारनि खे बीहणु घुरिजे त जीअं अवाम खे रोड क्रॉस करण में आसानी थिए। शहरवासियुनि जो चवणु आहे त जॾहिं खां डबल रोड ठहियो आहे, शहर जो अवाम असाब में मुब्तला थी चुको आहे। हिकु त रोड जे विच में फुटपाथ जे दीवार लॻल आहे ऐं जेको अवाम लाइ लंघ ऐं रखिया विया आहिनि उहे नंढड़ा आहिनि, जंहिं मां सिर्फ़ु हिकु माण्हू क्रॉस करे सघंदो आहे। बाक़ी ॿिन्ही पासनि खां जेकी माण्हू इंतज़ार में बीठल आहिनि, उन्हनि खे ॿिन्ही पासनि खां वेझे खां गुज़रंदड़ गाॾियुनि जे टकराइण जो ख़तरो हूंदो आहे। समाज अॻुवाणनि जे आला अख़्तियारनि खां अपील कई आहे त विच वारी दीवार ख़तमु कई वञे ऐं शहर विच में स्पीड ब्रेकर ठाहिया वञनि ऐं टिनि जायुनि ते मथां क्रॉस पुलियूं ठाहियूं वञनि त जीअं अवाम आसानी सां ॿिन्ही पासनि लाइ बाज़ार करे अचु वञु करे सघे।